अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइल के लबनान ते बमबारी खां रोके छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त बस हाणे घणो थियो, इसराइल जी लबनान मथां हमलनि ते पाबंदी हणी छॾी आहे। अमरीकी सदर जो वधीक चवणु आहे त इसराइल हाणे लबनान ते वधीक बमबारी न कंदो। हिज़बुल्लाह जे मसइले खे मुनासिब अंदाज़ में मुंहुं ॾींदासीं, लबनान सां अलॻि सां कमु कंदासीं। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अमरीका ईरान जो एटमी मवाद हासिल करे वठंदो। अहम ख़बर खां अवां खे नाज़रीन आगाही ॾियूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइल खे लबनान ते बमबारी खां रोके छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त बस हाणे घणो थियो, इसराइल जे लबनान मथां हमलनि ते पाबंदी हणी छॾी आहे। अमरीकी सदर जो वधीक चवणु आहे त इसराइल हाणे लबनान ते वधीक बमबारी न कंदो। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अमरीका ईरान जो एटमी मवाद हासिल करे वठंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इसराइल खे लबनान ते बमबारी खां रोके छॾियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त बस हाणे घणो थियो, इसराइल जे लबनान मथां हमलनि ते पाबंदी हणी छॾी आहे।